अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां सबीन मेमण। नाज़रीन, निगरान वज़ीर आज़म समेत सिंध, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में बि वॾा वज़ीर नामज़द थी चुका आहिनि त पंजाब में बि वॾे वज़ीर जी नामज़दगी आख़िरी मरहलनि में आहे त उते ई वरी इलेक्शन जूं सरगर्मियूं पिणु शुरू थी चुकियूं आहिनि। ऐं जॾहिं त इलेक्शन जूं सरगर्मियूं बि शुरू थी चुकियूं आहिनि, इन हवाले सां चूंड सरगर्मियुनि जो पहिरियों मरहलो यानी उम्मीदवारनि पारां नामज़दगी काग़ज़नि जी वसूली पिणु शुरू थी चुकी आहे त उते ई वरी उम्मीदवारनि पारां पंहिंजनि तकनि जा दौरा पिणु शुरू कया विया आहिनि, जिन जी शुरूआति फौत थी वयलनि जे वारिसनि सां उज़र ख़्वाही ऐं शादियुनि जे काजनि में शिरकत सां कई वई आहे। नाज़रीन, अॻूणा चूंडियल नुमाइंदा जंहिंजे तक जो अवाम उन्हनि सां मिलणु, उन्हनि ताईं पहुचणु या उन्हनि ताईं रसाई हासिल करण लाइ परेशान रहंदो हो, धिका थाबा खाईंदो हो, हाणे हू उन्हनि वटि बग़ैर कंहिं मुआवज़े जे ख़ादमी पेश करण जा उज़र खणी पेश थी रहिया आहिनि। ऐं इन खां अलावा रुठलनि खे परचाइण, सियासी तोड़फोड़ जो सिलसिलो ऐं राज जे चङनि मुड़सनि ऐं सरदारनि खे वेझो आणण जूं कोशिशूं पिणु शुरू थी चुकियूं आहिनि। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम असां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में चूंड सरगर्मियुनि जे हवाले सां करे रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हिन वक़्तु जेके चूंड सरगर्मियूं शुरू कयूं वयूं आहिनि उन्हनि जी सूरत हाल छा आहे ऐं उते जो अवाम जंहिंजा मसइला इन्हनि 5 सालनि जिन जा मसइला, जिन जा अहंज, जिन जूं तकलीफ़ूं, जिन जा ॾुख इन्हनि 5 सालनि में उम्मीदवारनि पारां दूर कया विया या न कया विया या उन्हनि सां जेके वाइदा कया विया उहे केतिरे क़दुरु पाढ़िया विया, असां कोशिशि कंदासीं त हिन प्रोग्राम में उतां जे अवाम जूं कॉल्स बि शामिल करे सघूं त जीअं उहे पंहिंजी राय जेका ॾियनि था उहा असां शेयर करे सघूं, हिन प्रोग्राम में शामिल करे सघूं। उन खां अलावा जेको सियासी तोड़फोड़ जो सिलसिलो शुरू थियो आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि में उन ते बि ॻाल्हाए सघूं ऐं जेके नवां उम्मीदवार नवां वाइदा खणी मैदान में लथल आहिनि उन ते बि ॻाल्हाए सघूं। असां कोशिशि कंदासीं त डिस्ट्रिक्ट वाइज़ पंहिंजे रिपोर्टरनि सां राब्तो कयूं ऐं उते जे सियासी वायुमंडल ते, सियासी सरगर्मियुनि ते, चूंड सरगर्मियुनि ते उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे सघूं ऐं उतां जे अवाम जो कहिड़ो रद्द अमल आहे, जेके नुमाइंदा वापसि पंहिंजनि तकनि में पहुता आहिनि, जेकी नवां उम्मीदवार नवां वाइदा खणी मैदान ते लथा आहिनि, अवाम छा थो सोचे, अवाम छा थो चवे जॾहिं उहे अवाम वटि वापसि आया आहिनि, अवाम उन्हनि जो एहतसाब कीअं थो करे, न ते असां कोशिशि कंदासीं त उन अवाम जी राय बि वठी सघूं ऐं पंहिंजे नुमाइंदनि सां हिन सॼे मामले ते ॻाल्हाए सघूं। नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं त सिंध जे सभिनी ज़िलनि में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हाए सघूं, पंहिंजे नुमाइंदनि सां राब्तो करे। इन खां पहिरीं असां थोरो अगरि जामशुरे जी सूरत हाल ते ॻाल्हाए वठूं, मां तव्हांखे थोरो ॿुधायां त जामशुरो जाबलू ऐं मैदानी इलाइक़े वारो ज़िलो आहे जेको सिंध जी सियासत ते मुख़्तलिफ़ तरहनि सां असरअंदाज़ थींदो रहियो आहे। इन इलाइक़े मां जीए सिंध हलचल जो बानी साईं जीएम सैयद बि इलेक्शन विढ़ियो हो। अॻु दादू ज़िले सां गॾियल ही ज़िलो जिते सैयद, जतोई, मलिक, जुणेजा, जमाली पंहिंजो सियासी असर रसूख़ रखनि था। 2008 जी इलेक्शन में जामशोरे ज़िले जी क़ौमी असेंबली ते जे तक NA 231 तां नवाब गनी टालपुर कामयाबु थियो हो ऐं 232 तां NA 232 तां रफ़ीक अहमद जमाली कामयाबु थिया हुआ। इहे 2008 जी चूंडनि जा नतीजा आहिनि। उन खां अलावा अहिड़ी तरह सूबाई सीट ते PS 72 तां दियाराम ऐं PS 73 तां जामशोरो तां मुराद अली शाह ऐं PS 71 जामशोरो तां सिकंदर अली शोरो कामयाबी माणी हुई। जॾहिं त हाणे अहिड़ा चोॿोल आहिनि त हिन तक तां PP पंहिंजो को नओं उम्मीदवार साम्हूं आणे सघे थी। उहो नओं उम्मीदवार केरु हूंदो इहो त तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी। नाज़रीन, असांजी लाइन मिली वई आहे जामशोरो में पंहिंजे रिपोर्टर लतीफ़ गार सां। लतीफ़, जामशोरो में केतिरियूं क़ौमी असेंबली जूं सीटूं आहिनि? मुंहिंजो आवाज़ अचे पियो लतीफ़ अवां ताईं? नाज़रीन, शायदि को फॉल्ट आहे, मुंहिंजो आवाज़ न पियो वञी सघे पंहिंजे नुमाइंदे ताईं। असां कोशिशि कंदासीं त जीअं असांजो लाइन जो फॉल्ट हल थिए थो असां ॿीहर पंहिंजे नुमाइंदे सां राब्तो कयूं ऐं इन सियासी तोड़फोड़ जेका हाणे सियासी हवाले सां शुरू थी आहे, चूंड सरगर्मियूं जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि में शुरू थियूं आहिनि, इन ते असां पंहिंजे नुमाइंदे सां ॻाल्हाए सघूं, उन इलाइक़े जी सूरत हाल मालूम करे सघूं ऐं इन खां अलावा असां पंहिंजे अवाम जूं कॉल्स जेके आहिनि से उहे बि शामिल करे सघूं त उहे असां सां पंहिंजनि ज़िलनि जे हवाले सां या इलेक्शन जे हवाले सां या पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि जे हवाले सां असां सां कहिड़ी ॻाल्हि शेयर करणु था चाहिनि, असांखे छा था ॿुधाइणु चाहिनि, असां कोशिशि कंदासीं त उन्हनि सां बि राब्तो कयूं, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। नाज़रीन, जेकॾहिं असां अगरि थोरो इलेक्शन जे हवाले सां ॻाल्हायूं त अवाम जे वोट जी तमामु वॾी अहमियत हूंदी आहे। अवाम जे वोट जे ज़रिए ई जेको आहे सो असेंबली वोट, अवाम जे वोट जे ज़रिए उम्मीदवार चूंडजनि था, असेंबलियूं वजूद में अचनि थियूं ऐं इन्हनि असेंबलियुनि में अवाम जे भले लाइ, अवाम जे फ़ाइदे लाइ क़ानून साज़ी कई वञे थी ऐं इन असेंबलीअ ज़रिए हुकूमतूं क़ाइमु थियनि थियूं जेके अवाम जी तक़दीरनि जा फ़ैसिला कंदियूं आहिनि ऐं इहे हुकूमतूं पंहिंजी बहितर कारकर्दगी ज़रिए अवाम जे मसइलनि खे हल करण जूं ज़िमेदार बि हूंदियूं आहिनि। त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हाणे जॾहिं ॿीहर इलेक्शन थी रहिया आहिनि इन 5 सालनि जे जमहूरी दौर जे ख़तमु थियण खां पोइ त अवाम पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करे ऐं उन्हनि नुमाइंदनि खे चूंडे जेके उन्हनि जा मसइला, उन्हनि जूं परेशानियूं हल करे सघनि या जंहिं ते अवाम जो दिलि मुतमइन थी सघे।
नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। वक्त थियो आहे ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन असां सां लाइन ते जामशोरे जो रिपोर्टर लतीफ़ गाद मौजूद है। लतीफ़, जामशोरे में केतिरियूं क़ौमी असेंबली जूं सीटूं आहिनि? जी सभिन, जामशोरे में क़ौमी असेंबली जी सिर्फ हिकु सीट आहे, जॾहिं त सूबाई असेंबली जूं हिते 3 सीटूं आहिनि। जेका क़ौमी असेंबली जी सीट आहे उनजो जेको तर्फ़ आहे उहो NA 231 ऐं सूबाई असेंबली जूं जेके सीटूं आहिनि उन्हनि जो PS 71, PS 72 ऐं PS 73 इहे सीटूं आहिनि। जी अच्छा लतीफ़, 2008 वारी इलेक्शन में तव्हांजी पार्टी पोजीशन कहिड़ी हुई ऐं हाणे जा अॻे कहिड़ा उम्मीदवार कामयाब थिया 2008 में? हाणे पोजीशन छा पिया ॾिसो? 2008 ईस्वी वारी जेका इलेक्शन हुई उनजो सभ खां वॾो जेको असर सिंध में हुयो उहो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शहादत जो जेको वाक़ियो हुयो, त उन खां शहादत खां अॻु में जेका बि सूरत हाल हुई पोइ उहा सॼी सडनली हिकिड़ी चेंज थी वई। त 2008 में जेका इलेक्शन जा रिज़ल्ट आया उन में जेका क़ौमी असेंबली जी सीट हुई NA 231 उन ते नवाब अब्दुल गनी तालपुर जेको आहे क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडिजी वियो हो, जंहिं सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह खे शिकस्त ॾिनी। ऐं जेको अब्दुल गनी तालपुर हो उहो पीपल्स पार्टी ऐं जामशोरे में मलिक ग्रुप आहे, मलिक असर सिकंदर ग्रुप, उनजो हिमायती याफ़्ता उम्मीदवार हो। ऐं PS 71 जेका सूबाई तक हुयो उनमें डॉक्टर सिकंदर शोरे उहो पीपल्स पार्टी ऐं मलिक असर सिकंदर जो मुतफ़िक़ा उम्मीदवार हो। उन सिंध यूनाइटेड पार्टी जे सैयद जलाल महमूद शाह के शिकस्त ॾिनी। PS 72 ते डॉक्टर दयाराम इसरानी मलिक चंगेज़ खान उन वक़्तु सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां बीठो हो, उन मलिक चंगेज़ खान खे शिकस्त ॾिनी। जॾहिं त PS 73 ते मुराद अली शाह पीपल्स पार्टीअ जो उन अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर लियाकत जतोईअ खे जेको काफ लीग तरफ़ां बीठो उनखे शिकस्त ॾिनी। मजमूई तौर हिते जेके क़ौमी ऐं सूबाई असेंबली जा जेके टकर रहिया 2008 में उहे समूरा पीपल्स पार्टीअ स्वीप कया हुआ ऐं पीपल्स पार्टीअ सां गॾोगॾु हिते जेको सभ खां वॾो असर हो उहो मलिक असर सिकंदर जो हो, जंहिंजे करे ई उन्हनि इहो सॼो स्वीप कयो ऐं उनजी मुखालफ़त में बीठल समूरियूं पार्टियुनि जा उम्मीदवार उहे हाराए चुका। जी अच्छा लतीफ़, हिन वक़्तु सूबाई ऐं क़ौमी असेंबलियुनि ते कहिड़नि उम्मीदवारनि जे बीहण जो इम्कान आहे? जी सभिन, हिन वक़्तु जामशोरे में जेके पार्टियूं मजबूत तौर कमु करे रहियूं आहिनि उन्हनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, मुस्लिम लीग नून आहे, सिंध यूनाइटेड पार्टी आहे, फंक्शनल लीग आहे, तहरीक इंसाफ आहे, शहीद भुट्टो आहे ऐं जमियत उलमा इस्लाम आहे। हाणे इन्हनि पार्टियुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि फार्म बि जमा कराए छॾिया आहिनि, जिन में NA 231 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां मलिक असर सिकंदर ऐं सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां सैयद जलाल महमूद शाह फार्म भरायो आहे ऐं क़ौमी असेंबली जो वाहिद तख़्त जेको आहे जामशोरो उन ते इन्हनि ॿिन्ही उम्मीदवारनि में सख़्तु मुक़ाबले जो इम्कान आहे। जॾहिं त क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां मसूद झतियाल, JUI तरफ़ां मौलाना सरबतुल्लाह बाज़री, मुस्लिम लीग नून तरफ़ां एडवोकेट निसार चांडियो इन्हनि तरफ़ां बि फार्म जमा कराया विया आहिनि। पर जेको मेन मुक़ाबले जी उम्मीद आहे या इम्कान आहे उहो मलिक असर सिकंदर ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह से जलाल महमूद शाह जे विच में आहे। उन सां गॾु PS 71 जेको सूबाई तक आहे उन में बि सैयद जलाल महमूद शाह ऐं डॉक्टर सिकंदर शोरो, डॉक्टर रहमान पठान ऐं अवामी तहरीक जे मक़सूद झतियाल, मुस्लिम लीग नून जे ज़ाहिद बलोच, MPM जे ज़मान शाह, शहीद भुट्टो जे शाहिद सरकी, JUI जे सबगतुल्लाह बाज़री, तहरीक इंसाफ जे लाल मोहम्मद प्रोही इन्हनि फार्म जमा कराया आहिनि। पीपल्स पार्टी तरफ़ां लाला रहमान पठान ऐं डॉक्टर सिकंदर शोरे तरफ़ां गॾियल फार्म अलॻि फार्म जमा कराया विया आहिनि। पर इहा तवक़ो ज़ाहिर कई पई वञे त पीपल्स पार्टी टिकट डॉक्टर सिकंदर शोरे खे ॾींदी ऐं हिकु भेरो ॿीहर जलाल महमूद शाह ऐं सिकंदर शोरे विच में PS 71 ते आम मुक़ाबले जो इम्कान आहे। PS 72 ते पीपल्स पार्टीअ तरफ़ां सैयद आसिफ अली शाह, मलिक शाहनवाज़, डॉक्टर दयाराम एसरानी इन्हनि फार्म भराया आहिनि। जॾहिं त इहा तवक़ो पई कई वञे त पीपल्स पार्टीअ तरफ़ां सैयद आसिफ अली शाह खे इहा टिकट ॾिनी वेंदी ऐं इन तक ते PS 72 ते जेको अहम मुक़ाबले जो इम्कान आहे उहो आहे मुस्लिम लीग नून जे मलिक चंगेज़ खान ऐं फंक्शनल लीग जो पीर नदीम शाह जिलानी आहे। इहे इन्हनि जे विच में ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जे विच में अहम मुक़ाबले जी उम्मीद ज़ाहिर कई पई वञे। जॾहिं त PS 73 जेको तक आहे उते पीपल्स पार्टीअ जो अॻूणो सूबाई वज़ीर सैयद मुराद अली शाह, मुस्लिम लीग नून जो हबीबुल्लाह रिंद ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जो रोशन बुर्रो इन्हनि फार्म जमा कराया आहिनि ऐं इन्हनि जे विच में
सख़्त मुक़ाबले जो इम्कान आहे। जी सभीन। अच्छा लतीफ़, मीडिया में ये भी ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त उम्मीदवारनि पारां पंहिंजनि तकनि जा दौरा करणु शुरू कया विया आहिनि। हाणे अवां कीअं पिया ॾिसो अवाम जी राय छा आहे? अवाम कीअं पियो इन सॼी सूरत हाल खे ॾिसे? इन्हनि 5 सालनि में जेके उम्मीदवारनि पारां अवाम सां कयल वाइदा पाड़िया विया या अवाम खे दिलासनि आसरनि ते रखियो वियो, अवाम कहिड़ी मोट पियो ॾिए इन्हनि उम्मीदवारनि खे? सभिनि हिन वक़्तु जेका जामशोरो हक़ीक़त में त हिकिड़ी शऊर जी धरती आहे, हिते पढ़ियल लिखियल तबिको तमामु घणो थो रहे। जामशोरे सिटीअ जी जेकॾहिं ॻाल्हि कजे उनजे आसपास वारनि इलाइक़नि खे छॾे करे त जामशोरे सिटीअ में जेको चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां जेको अवाम सां गुज़िरियल 5 सालनि में जेको रवैयो रखियो वियो या उन्हनि जीअं माना इलेक्शन खटी उन खां पोइ वज़ीरनि जी जीअं रिवायती गुमशुदगी थींदी आहे उहा जेका थी, उन में माण्हुनि जो रवैयो मिक्स आहे। यकीनन जिते मुखालफ़ हूंदा, जिते माण्हुनि जो चेक एंड बैलेंस रखण वारा हूंदा, उते 5 माण्हू उन्हनि जा हिमायती बि हूंदा जेके उन्हनि जे हिमायत में बि बीठा आहिनि। मजमूई तौर मिक्स रिएक्शन आहे माण्हुनि जो। जिन इलाइक़नि में इहे माण्हुनि जूं दाऊं ज़रूरु आहिनि त पीपल्स पार्टीअ जा जेके 5 साल रहिया या हिन तक मां जेके चूंड जी उम्मीदवार मथे पहुता चूंडियल नुमाइंदा उन्हनि इलाइक़े लाइ कुझु बि न कयो त उन करे माण्हुनि जो जेको रिएक्शन आहे उहो तक़रीबन मिक्स आहे जामशोरे शहर में। बाक़ी आसपास वारा जेके इलाइक़ा आहिनि जामशोरे जा, उते पढ़ियल लिखियल आबादी एतिरी कोन थी रहे। उहो तक़रीबन कोहिस्तान जो इलाइक़ो आहे या जेके हेॾां ॿारहाड़ीअ वारा इलाइक़ा आहिनि त उन्हनि इलाइक़नि में माण्हुनि जो अहिड़ो को ख़ासि रिएक्शन कोन्हे। पर जामशोरे शहर जी जॾहिं ॻाल्हि कजे, जेको PS एकड़ जामशोरे में अचे थो ऐं जामशोरे में NG 231 वारो ट्रक आहे, इते जेका आहे वॾी अहम जेको आहे वोटनि जी अहम जेको आहे अप्स डाउन्स लाह चढ़ा अची सघनि था गुज़िरियल इलेक्शन जे मुक़ाबले में। ऐं उन सां गॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध में ख़ासि करे ॿिटे मकानी निज़ाम खां पोइ कॉम्परसन जो जेको सिंध जे अंदरि जेको किरदारु रहियो या हुनजी जेके स्ट्रगल्स रहियूं, उन्हनि ते हिते जेके पार्टियूं आहिनि मुख़्तलिफ़ NTPP पार्टीज़ जंहिंखे चइजे, जिन में इतिहाद जी बि तवक़ो कई पई वञे त ईंदड़ चूंडुनि में जेके मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि पीपल्स पार्टी जे अगेंस्ट उहे सिंध यूनाइटेड पार्टी जे सदस्य जलाल महमूद शाह जी हिमायत करे सघंदियूं, जिन जो अञा ताईं ज़ाहिरी ऐलान न कयो वियो आहे। त उन करे बि माण्हुनि जूं उन हवाले सां कॉम्परसन जे पासे ते थोरो रुझान चई थो। पर हक़ीक़त इहा आहे त वॾेर को वोट जेको असां वटि सिंध में अॼु बि मौजूदु आहे, उन वॾेर के वोट जे मुक़ाबले में इहो तक़रीबन 20% का चेंज अची सघे थी, पर 20% खां वधीक हिन चेंज जी का उमेद कोन्हे का। जी महिरबानी लतीफ़ अवांजी। नाज़रीन, असां सां जामशोरे जो रिपोर्टर लतीफ़ गाद मौजूदु हो, जंहिं असांखे जामशोरे जी सॼी सूरत हाल सियासी हवाले सां ॿुधाई। त उते सियासी तोड़ फोड़ जो सिलसिलो जारी आहे। चूंड सरगर्मियुनि जी शुरूआत थी चुकी आहे। उम्मीदवार पंहिंजनि तकनि में पहुची चुका आहिनि। दौरा शुरू कया विया आहिनि। अवाम सां मिलण मिलाइण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। इन सॼी सूरत हाल में जेको अहम ॻाल्हि आहे, सियासी पार्टियुनि जा मुक़ाबला इलेक्शन जे हवाले सां त पंहिंजी जॻह ते, पर इन में अवाम जी जेका अहमियत आहे वोट जे हवाले सां, उनखे कंहिं बि तरह सां नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। नाज़रीन, उम्मीदवारनि पारां 5 सालनि खां पोइ अवाम ॾांहुं वापसी थी आहे। हाणे अवाम जो कमु आहे त उहो अहिड़नि उम्मीदवारनि खे चूंडे, अहिड़नि अहल ईमानदार उम्मीदवारनि खे चूंडे जेके इक़्तिदार में अची उन्हनि जे मसइलनि खे हल करे सघनि, न की ईअं त उहे आसरनि वाइदनि ऐं दिलासनि ते ई रहनि। नाज़रीन, जामशोरे जी सियासी सूरत हाल जे हवाले सां असांखे रिपोर्टर ॿुधायो त उते अवाम जो मिलियल जुलियल रद्द अमल आहे। अवाम जी ज़ाहिर पढ़ियल लिखियल तबिको उते घणो रहे थो ऐं शऊर माण्हुनि में घणो आहे। हाणे ॾिसे त माण्हू ईंदड़ सूरत हाल, ईंदड़ इलेक्शन में पंहिंजे वोट जो इस्तेमालु कीअं था कनि ऐं जेके नुमाइंदा उन्हनि वटि वापसि आया आहिनि उन्हनि सां छा था पुछनि, उन्हनि सां कहिड़ियूं शिकायतूं कनि था, उन्हनि खे कहिड़ियूं मयारियूं था ॾियनि ऐं उन्हनि खां छा पुछनि था, कहिड़ो फ़ैसिलो कनि था, इहो त अवाम खे करिणो आहे ईंदड़ इलेक्शन में। हिन वक़्तु असां सां सांगड़ जो रिपोर्टर लाला क़ादिर सिरेवाल लाइन ते मौजूदु आहे, जंहिंखां असां सांगड़ जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। लाला क़ादिर, सांगड़ में केतिरियूं क़ौमी असेंबली जूं सीटूं आहिनि? जी सभिनि सांगड़ में 3 क़ौमी असेंबली सीटूं आहिनि, जिन में NA 234, NA 235 ऐं NA 236। अहिड़े नमूने सां सांगड़ में जेके 6 सूबाई असेंबली जूं सीटूं आहिनि, जंहिंमें PS 78, PS 79, PS 80, PS 81, PS 82, PS 81। जी अच्छा, सूबाई असेंबली जूं केतिरियूं सीटूं आहिनि? सूबाई असेंबली जूं 6 सीटूं आहिनि टोटल, जिनमें PS 78, PS 79, PS 80, PS 81, PS 82, PS 83। अच्छा लाला क़ादिर, हिन वक़्तु कहिड़ा उम्मीदवार मुतफ़क़ आहिनि, कहिड़नि उम्मीदवारनि में मुक़ाबलो थी सघे थो? हाँ, सभिनि सांगड़ जी सूरत हाल जेको आहे सो सिंध जे 2 ज़िलनि खां थोरी मुख़्तलिफ़ आहे, छाकाणि त हिते हिकिड़ी सीट क़ौमी जी ऐं 2 सीटूं जेके आहिनि हुन जूं PP जेके आहिनि पोइ 2008 जी इलेक्शन में
मोहतरमा जी शहादत खां पोइ खटे वरितियूं हुयूं, जॾहिं त हीउ ज़िलो जेको आहे पिरसाब पागारे जो ज़िलो आहे। हिते जमायत जो जेको वॾे अंग जा माण्हू हिते रहनि था। उन खां सवाइ जेका पंजाबी कॉलोनी आहे, जेके सेटलर आहिनि, उहे बि जेके आहिनि उहे सदाईं फंक्शन लीग जा हिमायती रहिया आहिनि। हिन महिल जेका सूरत हाल सांगड़ में आहे, उन में जेके नाला गर्दिश कनि पिया, अञा ताईं का ॻाल्हि साम्हूं कोन थी आई आहे। फंक्शन लीग जे 246 उम्मीदवारनि जेके आहिनि पंहिंजी पार्टी वटि जेके फार्म जमा कराया आहिनि हिननि सीटनि लाइ, उनमें हींअर जेकी ॻाल्हि नाला साम्हूं आया आहिनि, उनमें NA 234 लाइ हाजी पीरबख्श जूणे जो नालो साम्हूं आयो आहे। NA 235 लाइ फंक्शन लीग जे हाजी खुदाबख्श राजर जो नालो साम्हूं आयो आहे। NA 236 लाइ मलक इमामुद्दीन शौकीन जो नालो जेको आहे उहो साम्हूं आयो आहे। अहिड़ी तरह PS 78 सांगड़ में सईद खान निज़ामानी जो नालो जेको आहे सो उहो मज़बूत उम्मीदवार तौर साम्हूं आयो आहे। ही माना आउं तव्हांखे जेका ॻाल्हि ॿुधायां पियो, इहा इंतिहाई वेझा ज़रिया जेके आहिनि फंक्शन लीग जा, उन वटां अॼु ॻाल्हि आउट थी आहे, अञा ताईं ॻाल्हि क्लियर न थी आहे। उनमें सईद खान निज़ामानी जो नालो सरे था PS 78 आहे। उनजे साम्हूं PP जो चौधरी आबिद फारूक जेको आहे उहो इलेक्शन में ईंदो। पोएं दफ़े जेको आहे चौधरी आबिद फारूक अली गुलाम निज़ामानी जे साम्हूं साॻी सीट तां आयो ऐं हुन हारायो। अहिड़े नमूने सां PS 79 तां सिंजोरो मां वॾियाम फ़क़ीर जो नालो ज़ाहिर थियो आहे। PS 80 लाइ शहदादपुर मां माई खान वसाणे जो नालो ज़ाहिर थियो आहे। PS 81 मां शकील मरी जो नालो ज़ाहिर थियो आहे टंडवादम मां। PS 82 ॾांहुं मदद अली जो नालो जेको आहे सो ज़ाहिर थियो आहे फंक्शन लीग पारां। ऐं PS 83 ते खुदाबख्श दर्स खिपरो मां उनजो नालो जेको आहे सो ज़ाहिर थियो आहे। हिननि जे साम्हूं जेके आहिनि पीपल्स पार्टी जा जेके आहिनि उम्मीदवार, उन PS 78 ते चौधरी आबिद फारूक ऐं SDP अॻवान जबार जूणे जो बि जेको आहे उहो सीट माना जेके आहिनि इलेक्शन में बीहण जी ॻाल्हि करे पियो। मुतहदा पारां कमालुद्दीन शर जो नालो बि साम्हूं आयो आहे। अच्छा लाला कादिर, मीडिया में इहे बि ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि त उम्मीदवारनि पारां पंहिंजनि तकनि जा दौरा शुरू कया विया आहिनि। केरु कंहिंखे परचाए पियो ऐं केरु उज़र ख़्वाहिनि जो सिलसिलो कंहिं पारां शुरू कयो वियो आहे, इन हवाले सां थोरो ॿुधायो आवाम जो रद्द अमल छा आहे? सभिनि असल में मूं तव्हांखे पहिरीं बि अर्ज़ु कयो त सांगड़ जो सिनारियो जेको आहे उहो सिंध जे ॿियनि ज़िलनि खां मुख़्तलिफ़ आहे। हिते सभु वोट पीर साहब पघारे जा आहिनि ऐं ही माण्हू जॾहिं इलेक्शन में बीहंदा आहिनि, उहे जॾहिं पंहिंजे तकनि जा दौरा कंदा आहिनि, माण्हू वटि ईंदा आहिनि त उनमें चवंदा आहिनि त असीं तव्हां खां पीर साहब पघारे वोट वठण आया आहियूं ऐं तव्हां असांखे वोट ॾियो। ऐं माण्हू पीर साहब जे नाले ते उहे वोट ॾींदा आहिनि इन्हनि माण्हुनि खे। ही इलेक्शनूं खटे ईंदा आहिनि। नतीजो इहो निकिरंदो आहे त केतिरनि सालनि खां सांगड़ जेके माण्हू जिन सूर्य बादशाह जी उन तहरीक जे पोयां उन आज़ादी लाइ, सिंध जी आज़ादी लाइ जेका जदोजहद कई अंग्रेज़नि सां विढ़ियो, उन खां पोइ थियणु ईअं खपे हा त सांगड़ घटि में घटि पेरिस न हुजे हा पर इस्लामाबाद जो ॾेख ज़रूरु ॾिया। पर नतीजतन थियो ईअं त सांगड़ एॾो पुठिते तल ज़िलो आहे जिन जा रोड टुटनि, जिन जा इदारा तबाह आहिनि, स्कूल जेके आहिनि उहे वीरान आहिनि, इस्पतालूं जेके आहिनि उन में डॉक्टर कोन आहिनि, बॉयज़ कॉलेज जेके आहिनि उनजी चौधारी दीवारूं किरियूं पियूं आहिनि, उते जेको आहे प्रॉपर स्टाफ न आहे, उते जी तइलीम तबाह आहे। उहो बि इदारो साबित न आहे जंहिंजी ॻाल्हि करे को फ़ख़ुरु कजे। थियणु त ईअं खपे हा, इहा जेका तजिया जेके आहिनि मार्केट में मुख़्तलिफ़ जेके असांजा सहाफ़ी दोस्त या मुख़्तलिफ़ जेके हिते एक्टिविस्ट आहिनि या मुख़्तलिफ़ हिते अदीब राइटर आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त सांगड़ ज़िलो ईअं हुजे हा त माण्हू मिसाल पेश कंदा त यार सांगड़ खे ॾिसो ऐं माण्हू जेके आहिनि पोइ फंक्शन लीग खे वोट ॾियनि ऐं अहिड़े नमूने सां। पर हाणे ही हिननि जा पंहिंजा वोटनि तंहिं करे फंक्शन लीग जूं इहे जेके सीटूं आहिनि 4 जेके आहिनि सूबाई जूं ऐं 2 क़ौमी जूं, उहे त केॾां कोन वेंदियूं। बाक़ी जेका सीट आहे रोशन जूणे जी टंडवादम मां NA 235 जी, उन ते तमामु घणो सख़्तु मुक़ाबिलो थींदो, छो त रोशन हिकु त आसिफ ज़रदारी साहिब जो वेझो आहे ऐं ॿियो नंबर इहो इलेक्शन खटणु अचे थी हुनखे। ऐं तंहिं करे इहा सीट जेका आहे हुननि जी पकी बि आहे ऐं रोशन मज़बूत उम्मीदवार बि आहे इन सीट लाइ, NA 235 क़ौमी लाइ। अच्छा लाला कादिर, सियासी जोड़ तोड़ कीअं पिया ॾिसो इन इलाइक़े में? असल में सांगड़ में जेका आहे का बि शइ अहिड़ी क्लियर आहे कोन्हे। मसलन ही जेके फंक्शन लीग जा उम्मीदवार आहिनि, इन्हनि सभिनी माण्हुनि जी दौड़ जेका आहे उहा फंक्शन लीग जी मर्कज़ी क़यादत वटि आहे। कराची में वञनि पिया अचनि पिया ऐं हुन सीटनि लाइ जेके उहे डोड़ ॾुक कनि पिया। त असांखे जेको आहे हिन दफ़े जेका आहे हुमा जेका आहे उहा असांजे सिर ते वेहे ऐं पीपल्स पार्टी पारां सवाइ चौधरी आबिद फारूक जे बाक़ी चिटो नालो को ज़ाहिर न थियो आहे। ऐं हिननि जा नाला जेके अॼु मूं तव्हांखे ॿुधाया आहिनि, अॼु आउट थिया आहिनि फंक्शन लीग जी मर्कज़ी उन मां विजन ज़रियनि खां मूंखे मालूम थिया आहिनि। इहे माण्हू जेके आहिनि उहे इलेक्शन में वेंदा ऐं इन्हनि जे सिर ते जेको आहे इहा हुमा वेंदी। जी, वॾी महिरबानी अवांजी लाला कादिर।
नाज़रीन, सांगड़ में असां सां गॾु लाला क़ादिर सिरेवाल मौजूद हो, जंहिं असांखे सांगड़ जी सियासी सूरत हाल जे हवाले सां आगाह कयो त सांगड़ में कीअं सियासी सूरत हाल आहे। ऐं सांगड़ असांखे लाला क़ादिर ॿुधायो त मुस्लिम लीग फंक्शनल जो गढ़ आहे, पीर साहब पागारे जे नाले ते सभु वोट वेंदा आहिनि ऐं उते जो जेको अवाम आहे उहो केतिरनि ई सालनि खां पंहिंजा वोट पीर साहब पागारे जे नाले ते ई ॾिए पियो ऐं उमेद आहे त हिन दफ़ा बि मुस्लिम लीग फंक्शनल ई उतां कामयाबी माणींदी ऐं हिन वक़्त ताईं को मज़बूत उम्मीदवार साम्हूं न अची सघियो आहे। ऐं नई इहा ॻाल्हि कई वई त मुस्लिम लीग फंक्शनल जे जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जो जेको सॼो राब्तो थींदो आहे कराची मां पीर साहब पागारे सां ई थींदो आहे, इन करे वधीक तोड़फोड़ जे हवाले सां न ख़बर पइजी सघी त कहिड़ा उम्मीदवार उते ॿिया नामज़द थी सघनि था या उन्हनि उम्मीदवारनि पारां जिन खे नामज़द कयो वियो आहे उहे उतां इलेक्शन विढ़ंदा। नाज़रीन, सांगड़ पंहिंजी सियासी हवाले सां तारीख़ी हिकिड़ी हैसियत रखे थो। सांगड़ ज़िले मां मोहम्मद ख़ान जुणे जो पिणु चूंडिजी वज़ीर आज़म बणियो हो ऐं इन ई ज़िले मां 88 में मरहूम शाहनवाज़ जुणे जे मोहम्मद ख़ान जुणे जे खे शिकस्त ॾेई कामयाब थियो हो। 2008 जी इलेक्शन में सांगड़ जी NA 234 तां जादिम मंगरियो, NA 235 तां ख़ुदा बख़्श राजड़, NA 236 तां रोशनदीन जुणे जे कामयाबी माणी हुई, जीअं असांखे असांजे रिपोर्टर बि ॿुधायो। ऐं हाणे अॻियां कहिड़ी सूरत हाल थींदी, ॿियनि मुख़्तलिफ़ ज़िलनि जे हवाले सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पंहिंजनि ॿियनि डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स खे लाइन ते वठंदासीं। असां कोशिशि कंदासीं त आवाम जी कॉल खे बि प्रोग्राम में शामिल करे सघूं त उहे पंहिंजनि ज़िलनि जे हवाले सां इलेक्शन जे हवाले सां असां सां कहिड़ी ॻाल्हि शेयर करणु चाहिनि था, असांखे छा ॿुधाइणु चाहिनि था। असांजो नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया हूंदो। असां कोशिशि कंदासीं त तव्हांजी कॉल खे पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे सघूं ऐं तव्हांजी राय बि असां ॿुधी सघूं जेका तव्हां असां सां शेयर करणु चाहियो था। असां कोशिशि कंदासीं त नाज़रीन घोटकी ऐं नवाबशाह ज़िले जे रिपोर्टर्स खे बि लाइन ते वठी सघूं त जीअं उन्हनि सां बि सियासी हवाले सां जेका तोड़फोड़ जो सिलसिलो शुरू थियल आहे, चूंड सरगर्मियुनि जो सिलसिलो शुरू थियल आहे, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करे सघूं, उन्हनि खां अहवाल वठी सघूं। नाज़रीन, वक़्तु असां सां लाइन ते नवाबशाह जो रिपोर्टर फिदा चांडियो लाइन ते मौजूदु आहे। फिदा, नवाबशाह में केतिरियूं क़ौमी असेंबली जूं सीटूं आहिनि ऐं नवाबशाह में छा सूरत हाल आहे? हा, सभिनी हिते जेको आहे त नवाबशाह जेको हाणे ज़िला शहीद बेनज़ीर तौरु हुनखे सॾियो वञे थो त उन में जेको आहे त क़ौमी असेंबली जा 2 तख़्त आहिनि, हिकिड़ो NA 213 ऐं ॿियो जेको क़ौमी तख़्त आहे NA 214। ऐं हिते जेकी तव्हां सूरत हाल पुछी आहे त अॻु में जेको आहे त इन्हनि ॿिन्ही तख़्तनि ते जेको आहे 213 ते ऐं NA 214 जेको आहे पीपुल्स पार्टी जी ॿई उम्मीदवार अज़रा पेचुओ ऐं 214 ते जेको आहे गुलाम मुस्तफा शाह इहे कामयाब थिया आहिनि। ऐं अॻु 5 साल अॻु में बि जेका इलेक्शन थी त उन में बि जेको आहे त इन्हनि ज़िले जे ॿिन्ही क़ौमी असेंबली जे तख़्तनि खां थोरे जेके सूबाई जा तख़्त आहिनि उन्हनि समूरनि तख़्तनि खां जेको आहे त पीपुल्स पार्टी जेको आहे कामयाबी हासिल कई हुई। ऐं सूरत हाल आहे त अॻु में जेका PS 24 ऐं जेको PS 26 ऐं PS 27 तोड़े जेको PS 28 आहे ऐं NA 213 ऐं 214 इन्हनि 17 सीटनि ते जेको आहे त पीपुल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थींदा रहिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको ज़ाहिरी तौर ते जेकी शइ हक़ीक़त जेके ज़मीनी हक़ाइक़ आहिनि सभिनी उहे इहे आहिनि त पीपुल्स पार्टी जेतोणीकि हिन 5 सालनि में जेको आहे त ज़िले में तमामु तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं काफ़ी माण्हुनि खे जेको आहे त रोज़गार पिणु ॾिनो आहे ऐं आम जेके आहिनि प्रोजेक्ट पिणु शुरू कया विया जिन्हनि जो सिधो जेको आहे त बुनियादी तालुक या फ़ाइदो या सहूलियत जेको आहे त आवाम सां आहे। ऐं हिन वक़्तु जेकी शइ ॾिसण में अचे थी जेकी सिंध जी पोज़ीशन आहे सॼे मुल्क जी, जेकॾहिं ज़िले खे जेको आहे ख़ुदि मैडम फरियाल तालपुर जेको आहे पाण जेकॾहिं कोई वक़्तु ॾिनो ऐं हफ़्तो घटि में घटि जेको आहे त इलेक्शन कैंपेन जे सिलसिले में हिते रही त ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पीपुल्स पार्टी खे जेको आहे त का पुछाई जो को मुंहुं न ॾिसणो पवंदो, पर जेकॾहिं मैडम फरियाल पाण जेकॾहिं पंहिंजे पतरां ॿी का क़यादत या का टीम हिते मुक़ररु कई त उनखे माना ॾिठो ई वञे थो त 1-2 तख़्तनि ते जेको आहे त पीपुल्स पार्टी खे माना नुक़सान थियण जो अंदेशो आहे। अच्छा फिदा, ज़िले बेनज़ीराबाद में कहिड़ा उम्मीदवार मुतवक़ा आहिनि हिन दफ़ा? अच्छा, हिन वक़्तु जेको आहे त मुख़्तलिफ़ जेके आहिनि पार्टियूं आहिनि जंहिंमें पीपुल्स पार्टी आहे, फंक्शनल मुस्लिम लीग आहे, मुस्लिम लीग नून आहे, सिंध यूनाइटेड पार्टी आहे, STP आहे ऐं जेके ॿियूं जेके जमायतूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां अञा ताईं माना को ख़ासि जेके आहिनि इन्हनि 17 तख़्तनि ते के उम्मीदवार जो नालो जेको आहे उहो पधिरो न कयो वियो आहे। पर जेकी सूरत ॾिसण में अचे थी त हिते जेके पीपुल्स पार्टी जे तरफ़ां जेके टिकेट ॾिनी वेंदी त उन में अहिड़ी का ख़ासि रदो बदल ॾिसण में नथी अचे
ऐं PS 24 ते जेको आहे त हुनजो साॻियो ई कैंडिडेट हूंदो तारिक मसूद आराई ऐं PS 25 ते जेको आहे त सीनियर जेको पीपल्स पार्टी जो झूनो अॻवान आहे हाजी अहमद अली जरबाणी अची त हाणे हुनजी उमिरि रसीदा बि आहे ऐं ज़ईफ़ पिणु आहे ऐं हाणे उन जी जॻह ते हुनजो भाइटो जेको आहे सलीम जरबाणी खे टिकट ॾिनी पई वञे ऐं PS 27 जेको आहे त उन ते अॻूणो जेको PP जो MP रहियो आहे जेको हिन वक़्तु PP जो ज़िलई सदर बि आहे गुलाम कादर खान चांडियो उनखे माना टिकट मिलण लाइ जेके वाज़े इशारा मिलिया आहिनि। फिदा असां सां लाइन ते रहिजो, वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ हिनखे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। फिदा मीडिया में ये भी ख़बरूं आहिनि त उम्मीदवारनि पारां पंहिंजनि तकनि जा दौरा पिणु शुरू कया विया आहिनि, रुठलनि खे परचाइण जो सिलसिलो ऐं ज़ुर्ख़ाइन जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। इहो ॿुधायो त केरु कंहिंखे बि परचाए? अच्छा, इहा हक़ीक़त आहे त जेको जी माना सियासत जो हिसो आहे त जॾहिं बि इलेक्शन जो टाइम ईंदो आहे त जेके कैंडिडेट हूंदा आहिनि त जेकॾहिं को एक्टिव हूंदो आहे त इलेक्शन वारे टाइम ते जेको आहे सभिनी में वधीक एक्टिव ॾिसण में ईंदो आहे ऐं हिन वक़्तु बिल्कुलु इहा पोज़ीशन आहे। ऐं ज़िले शहीद बेनज़ीराबाद में जेको आहे जेके पीपल्स पार्टी जा कुझु सीनियर कारकुन हुआ जंहिंमें शायद बादली शाह जेको कारसा थाने में जेको आहे त ज़ख़्मी पिणु थियो हुयो कराची में ऐं उन सां गॾु जेको आहे त कुझु ॿिया बि जेके पीपल्स पार्टी जा मक़ामी जेके कारकुन हुआ उन्हनि जेको आहे त जेको आहे त पीपल्स पार्टी खे अलविदा चई जेको आहे त फंक्शनल मुस्लिम लीग में शमूलियत कई आहे ऐं हिन वक़्तु जेको ॾिसण में अचे थो त उन्हनि खे बि जेको आहे त परचाइण जी कोशिशि कई पई वञे ऐं इहा सभिनी हक़ीक़त आहे त जेको सैद बागली शाह जेको कारसाद वाक़े में जेको ज़ख़्मी पिणु थियो हुयो त ॿिनि जेके ॿिनि माण्हुनि छॾियो आहे, हिकिड़ा माण्हू त अहिड़ा आहिनि जिन्हनि खे सभु कुझु मिलियो पर पोइ जेको आहे वक़्तु पूरो थियो त हुननि जेको आहे त अखियूं फेरे छॾियूं आहिनि। पर बागली शाह जी जेका पोज़ीशन आहे त हुन अहमियत हुनखे जेका मिलणु खपे 5 साल हाणे दौरे हुकूमत में त हुनखे अहमियत मिलण बजाए त हुनजी अहमियत खे घटायो हुयो। उहा अॻु में जेको आहे पीपल्स पार्टी जो सदर हुयो पर जेको आहे त गवर्नमेंट अचण। महिरबानी फिदा जी। नाज़रीन, असां सां गॾु नवाब शाह ज़िले बेनज़ीराबाद जो रिपोर्टर फिदा चांडियो लाइन ते मौजूदु हुयो, जंहिंजी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी त सियासी तोड़फोड़ जो सिलसिलो तक़रीबन हर ज़िले में जारी आहे। किथे नाराज़गियूं आहिनि, किथे रुठलनि खे परचायो पियो वञे ऐं किथे वरी आवाम खे जेके नवां उम्मीदवार मैदान में लथल आहिनि उहे नवां वाइदा, नवां दिलासा, नया आसरा खणी आवाम सां ॻाल्हाइण लाइ पहुता आहिनि। नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं त घोटकी ज़िले जी सूरत हाल ते बि ॻाल्हाए सघूं, उतां जे नुमाइंदे खे लाइन ते वठी उतां जी सूरत हाल मालूम करे सघूं। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां जेको ज़िले बेनज़ीराबाद जो रिपोर्टर फिदा चांडियो लाइन ते मौजूदु हो, जंहिं असांखे ॿुधायो नवाब शाह ज़िले जी सूरत हाल। इन ज़िले बेनज़ीराबाद जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा बि आहे त मुल्क जो सदर आसिफ अली ज़रदारी पिणु हिन ई इलाइक़े सां तालुक़ु, हिन ई ज़िले सां तालुक़ु रखे थो। इहो बि हिकिड़ी ॻाल्हि आहे। ऐं इन खां अलावा सिंध जे साथ ई परगणे वारे इलाइक़े नवाब शाह जो जेको सियासी वायुमंडल आहे हिन ते असां सां फिदा असांखे जेको आहे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी त सियासी सूरत हाल हिन वक़्तु जेको ज़िले बेनज़ीराबाद में कीअं आहे, उते तरक़ियाती कम बि कया विया, केतिरे क़दुरु आवाम खे नौकरियूं बि ॾिनियूं वयूं। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां घोटकी जो रिपोर्टर आमिर चन्नो लाइन ते मौजूदु आहे। आमिर, घोटकी में सियासी चूंडुनि जे हवाले सां, सियासी सरगर्मियुनि जे हवाले सां छा सूरत हाल आहे? सभिनी घोटकी ज़िलो 2 क़ौमी ऐं 4 सूबाई असेंबली जी सीटुनि ते मुश्तमिल आहे, जिनमें क़ौमी असेंबली जो पट NA 200 सुबावड़ो, ॾहेरकी ऐं मीरपुर माथेलो, जॾहिं त NA 201 घोटकी ऐं खानगर तालुकनि ते मुश्तमिल आहिनि। घोटकी ज़िले में 4 सूबाई टकनि मां PS 5 वारो जेको टक आहे उहो सुबावड़ो ऐं ॾहेरकी ते मुश्तमिल आहे, जॾहिं त PS 7 जो जेको टक आहे उहो मीरपुर माथेलो ॾहेरकी ते मुश्तमिल आहे। PS 6 सिर्फ़ु घोटकी तालुके ते मुश्तमिल आहे ऐं PS 8 खानगर तालुके ते मुश्तमिल आहे। जंहिं त 2008 वारी चूंडुनि जे हवाले सां तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां त NA 201 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हो मियां मिठो, जॾहिं त हुनजो मुक़ाबलो काफ लीग जे उम्मीदवार मीर ख़ालिद अहमद लुंड में हुयो। NA 201 ते आज़ाद उम्मीदवार सरदार अली मोहम्मद महर ऐं पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सरदार फयाज़ अहमद लुंड विच में मुक़ाबलो थियो हो। जनतकनि मां पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मियां मिठो ऐं आज़ाद उम्मीदवार सरदार अली मोहम्मद महर कामयाबी माणी।
घोटकी ज़िले जे सूबाई तकनि मां टिनि जेके सूबाई तकनि ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि कामयाबी माणी, जिन मां PS 5 ते डॉक्टर जाम महताब ॾहर हुयो, जंहिंजो मुक़ाबिलो संदसि माइट उम्मीदवार आज़ाद उम्मीदवार जाम अकील ॾहर सां हो, जिन जाम महताब ॾहर कामयाबी माणी। PS 7 जेको मीठो माथिलो ॾहरकी ते हुयो, उतां पीपल्स पार्टी जे सरदार अहमद अली पितासी काफ लीग जे सरदार नादर अकमल निगारी खे शिकस्त ॾेई कामयाबी माणी। PS 8 खानगढ़ जो तख्त जिते महर भारनि जो हिमायती ऐं फंक्शनल लीग जो टिकट होल्डर जो उम्मीदवार हुयो सरदार रहीम बख्श बोरदार ऐं पीपल्स पार्टी जे मीर बाबर लुंड विच में मुक़ाबिलो थियो, जितां बि पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे शिकस्त नसीब थी ऐं पहली जो अॻवान जेको उम्मीदवार सरदार रहीम बख्श बोरदार कामयाब थियो। जॾहिं जो जेको घोटकी ज़िले जो तमामु सख़्त जेको हुयो उहो PS 6 घोटकी हुयो, जिते उन वक़्त जी काफ लीग उम्मीदवार सरदार अली नवाज़ महर ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जेको पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हुयो जाम इकरामुल्लाह धारे जो, उन्हनि विच में मुक़ाबिलो थियो, जितां बि तमामु थोरनि वोटनि ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जाम इकरामुल्लाह धारे जो उन सीट तां कामयाबी हासिल कई। ऐं इहो ॿुधाईंदा हलूं त जेका खानगढ़ वारो तख़्त आहे, जेको सूबाई असेंबली जो तख़्त आहे, उन तख़्त ते पहली जी उम्मीदवार जेका कामयाबी हासिल कई, उहा जेका कामयाबी सम्झी वेंदी आहे उहा महर भारनि जी कामयाबी सम्झी वेंदी आहे, जिते महर भारनि जो तमामु जेको घणे तादाद में वोट आहे, उते उन्हनि हिकिड़ो मदद तौर जेको फंक्शन लीग खे जेका सीट ॾिनी हुई। अच्छा आमिर, कहिड़नि पार्टियुनि पारां पंहिंजा उम्मीदवार बीहारिया पिया वञनि ऐं कहिड़नि उम्मीदवारनि विच में सख़्त मुक़ाबले जो इम्कान आहे? सभिनि घोटकी ज़िले में जेको ख़ासि मुक़ाबला जेके थी रहिया आहिनि उहे ख़ासि मुक़ाबला आहिनि पीपल्स पार्टी जा ऐं आज़ाद उम्मीदवारनि जा, जॾहिं उनमें आज़ाद उम्मीदवार केतिरा ई जेके हुआ उहे फंक्शनल लीग में शमूलियत जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे, फंक्शनल लीग में शामिल थी विया आहिनि। ख़ासि जेके पीपल्स पार्टी में 2008 वारी चूंडुनि में घोटकी जे ॿिनि तकनि तां सरदार फयाज़ अहमद लुंड ऐं मीर बाबर लुंड पीपल्स पार्टी टिकट जे बावजूदि जेका शिकस्त खाधी हुई, उन्हनि ॿिन्ही उम्मीदवारनि खे हिन भेरे पीपल्स पार्टी पारां जेका टिकट न ॾियण वारे फैसले बाद लीग में जेका शमूलियत जो फैसलो बल्कि शामिल थी विया आहिनि। जॾहिं त उन्हनि जो फोर्ट आहे मीर ख़ालिद अहमद लुंड, जेको पोइ इलेक्शन में 2008 वारी इलेक्शन में काफ लीग जी टिकट सां शिकस्त हुनखे नसीब थी हुई, उहो हिन वक़्तु इम्कानी तौर पीपल्स पार्टी जी टिकट जो उम्मीदवार आहे। जेके हुनखे टिकट नथी मिले त NA-200 जो जेको तख़्त आहे उते ख़ालिद अहमद लुंड ऐं फंक्शनल लीग जेके उम्मीदवार समेत महर भाइरनि जे जेको इम्कानी उम्मीदवार हूंदो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हूंदो, जंहिंमें सरदार अली महर बि थी सघे थो, उन्हनि टिनि माण्हुनि विच में मुक़ाबिलो थींदो, जेको इंतिहाई सख़्तु मुक़ाबिलो थींदो, जिनमें ख़ालिद लुंड बि तमामु घणी अक्सरियत पियो रखे ऐं महर भाइर बि उन तख़्त ते तमामु घणी अक्सरियत पिया रखनि। पर उन खां वधीक जेको घोटकी ऐं खानगढ़ वारो तख़्त आहे, क़ौमी असेंबली वारो तख़्त, उते पिणु महर बिरादरी जो चीफ सरदार आहे सरदार मोहम्मद बख्श खान महर, उहो हिन भेरे पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे। जॾहिं त हुनजी जेको मुक़ाबिलो कंदो उहा 2008 वारी चूंडुनि में हारायल उम्मीदवार सरदार फयाज़ लुंड मुक़ाबिलो कंदो फंक्शनल लीग जी टिकट तां। अच्छा आमिर, आख़िरी सवाल इहो त अवाम जो रद्द अमल कीअं पिया ॾिसो, अवाम जो छा रिस्पॉन्स आहे? सभिनि हिते घोटकी ज़िले में जेको माहौल आहे उहो कुझु मुख़्तलिफ़ आहे। मुख़्तलिफ़ इन हवाले सां आहे त जेका अवाम आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सरदारनि वॾेरनि ऐं जेके शख़्सियतूं जेके आहिनि उन्हनि शख़्सियतुनि जे कड आहे, न कि कंहिं पार्टियुनि जी। पार्टी जे कारकुननि जो तमामु जेको थोरो अंग आहे, जंहिंमें ते ख़ासि तौर ते पहिरियों पीपल्स पार्टी में शामिल थियण खां पहिरियों महर ग्रुप हुयो ऐं महर ग्रुप जेको पीपल्स पार्टी में शामिल थी वियो त उहो पीपल्स पार्टी में बि हिन वक़्तु ॿ दड़ा थी चुका आहिनि। हिकु जेको आहे धारेजा भाइरनि जो ऐं ॿियो आहे महर भाइरनि जो। जॾहिं त टीं जेका सूरत हाल आहे उहा बि माना इन सरदारनि ताईं आहे महदूद। हितां जा माण्हू उहे ई चवनि था, हितां जी आवाम जो चवणु उहो ई आहे त घोटकी जी सियासत जेका आहे मोरूसी सियासत बणिजी चुकी आहे, जंहिं लाइ उन्हनि खे वोट ॾियण न ॾियण सां आवाम खे को बि फ़ाइदो हासिल न थींदो। महिरबानी अवांजी आमिर। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तम थो थिए। वेंदे वेंदे ज़रूरु चवंदसि त असां वटि जमहूरी दौर घटि ऐं मार्शालनि जा दौर वधीक रहिया आहिनि, पर ही 5 सालनि वारो जमहूरी दौर पूरो करे नुमाइंदा ॿीहर अवाम जी अदालत में पहुची विया आहिनि। हाणे इहा अवाम जी ज़िम्मेदारी आहे त हू पंहिंजे वोट ज़रिए अहल, ईमानदार, क़ाबिल ऐं लाइक़ उम्मीदवारनि जी चूंड कनि त जीअं हू असेंबलियुनि में पहुची अवाम जे मफ़ादनि लाइ कमु करे सघनि। सुभाणे ताईं पंहिंजी मेज़बान सबिन मेमण खे ॾींदा इजाज़त।
अल्लाह वाही। सर कहते थे